हेलो गाइस, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पार्क यूट्यूब चैनल। आहियां प्रेम। अॼु असां पढ़ंदासीं WHO वर्ड्स। WHO में असां ऑलरेडी 4 कोर्स कराए चुका आहियूं। अॼु 5 कोर्स स्टार्ट कंदासीं जंहिंमें असां पढ़ंदासीं वियर ऐं वेन। वियर ऐं वेन खे पढ़ण जे लाइ दोस्तों तव्हां जेकॾहिं न्यू आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक करना, शेयर करना ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा ताकि मज़ीद वीडियो अहिड़ा तव्हांखे ॾींदा रहूं। दोस्तों असां अॼु पढ़ंदासीं वियर। सभिनी खां वरी वियर पढ़ंदासीं। वियर के पढ़ण जे लाइ तव्हांखे कुझु अहम ॻाल्हि सम्झणी पवंदी। हिते असां जेकी आहे प्लस जेका आहे उनखे रिमूव करे उते असां इस्तेमालु कंदासीं वियर। वियर खे सम्झण लाइ असां कुझु एग्ज़ाम्पल वठंदासीं जीअं तव्हां बहितर नमूने उनखे सम्झी सघो। त हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, ही विल मीट यू एट हैदराबाद। उनखे असां सवालिया क्वेश्चन में कीअं चेंज कंदासीं उनखे ॾिसंदासीं। दोस्तों उनखे सम्झण लाइ अचो असां इनखे चेंज कयूं त उनखे कीअं तव्हां चेंज कंदा सवारीअ जे लाइ उनखे असां पढ़ंदासीं। त हिते 8 प्लस तव्हांखे मूं ॿुधायो त प्लेस खे रिमूव करे हिते 8 हैदराबाद जेका आहे उनखे रिमूव करे उते असां लॻाईंदासीं वियर। वियर विल ही मीट मी ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क्स। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल असां वठूं था। सेकेंड जेको आहे उहो आई वेंट टू हॉस्पिटल टुडे। चए थो आउं अॼु हॉस्पिटल वियो हुउसि। इहो पास्ट जो सेंटेंस आहे। उनखे असां कीअं चेंज कंदासीं सवालिया में उहो अॼु असां पढ़ंदासीं। त हिते जेको हॉस्पिटल आहे उहा प्लेस आहे, उनखे रिमूव करे उते असां यूज़ कंदासीं वियर ऐं जुमिले जे अॻियां रखंदासीं वियर। ऐं ॿियो हिते तव्हांखे ख़बर आहे डिड जेको आहे सवालिया इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण लाइ जुमिले जे शुरू में रखंदा आहियूं। उहो साॻियो कानून हिते लागू थींदो। वेयर डिड यू गो टुडे। वेयर डिड यू गो टुडे इहो सवालिया जुमिलो असांजो थी वियो। हाणे असां पढ़ंदासीं वेन खे। वेन खे पढ़ण जे लाइ या वेन खे यूज़ करण लाइ क्वेश्चन तौरु असां उनखे कीअं इस्तेमालु कंदासीं उहो अॼु असां सिखंदासीं त उनखे कीअं बहितर नमूने क्वेश्चन ठाहिण लाइ यूज़ कंदा आहियूं। त उनखे वेन जेको आहे उन जेको टाइम मिलियलु हूंदो आहे जुमिले में उनखे रिमूव करे उते वेन यूज़ कंदासीं ऐं जुमिले जे शुरू में लॻाईंदासीं। त हुनजो हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं था। मिस्टर आकाश विल टीच अस ऑन मंडे। Mr. Akash will teach us on Monday. मंडे ते मिस्टर आकाश असांखे पढ़ाईंदो। उनखे असां सवालिया कंहिंखां कीअं पुछंदासीं, उनखे छा कंदासीं। हिते जेको टाइम आहे ऑन मंडे उनखे रिमूव करे उते वेन जो इस्तेमालु कंदासीं। वेन विल मिस्टर आकाश टीच अस। मिस्टर आकाश टीच अस इहो ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क्स। इहो असांजो सवालिया जुमिलो ठही वियो। ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं था जीअं तव्हां बहितर नमूने उनखे सम्झी सघो। ही इनवाइटेड मी यस्टरडे। ही इनवाइटेड मी यस्टरडे। हिन काल मूंखे जेको आहे इनवाइट कयो हो। उहो आहे पास्ट जो जुमिलो आहे। उनखे असां सवालिया तौरु कीअं इस्तेमालु कंदासीं उहो असां हिते ॾिसंदासीं। हिते यस्टरडे जेको आहे टाइम छो थियल आहे त उनखे असां रिमूव करे उते असां वेन जो इस्तेमालु कंदासीं। वेन डिड ही इनवाइट यू लास्ट में क्वेश्चन मार्क्स। हिते जेको आहे टाइम यानी कि यस्टरडे रिमूव करे उते असां वेन जो इस्तेमालु कयोसीं ऐं पास्ट क्वेश्चन जेको आहे उनखे असां ठाहिण लाइ जेको असां टेंस पढ़ंदा आहियूं उन में इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण लाइ डिड खे जुमिले जे अॻियां रखंदासीं। उहो साॻियो हिते कानून लागू थींदो। त वेन डिड ही इनवाइटेड यू ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क्स। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो वीडियो सम्झ में आयो हुजे ऐं जेकॾहिं तव्हांखे कुझु सिखण लाइ मिलियो हुजे त मुंहिंजे हिन वीडियो खे शेयर कंदा, लाइक कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा ताकि बहितर नमूने तव्हांखे अहिड़ा वीडियो ॾींदा रहूं। दोस्तों तइलीम हिकु रोशनी आहे, तंहिंजे करे तइलीम हासिलु करणु हर इंसान जो फ़र्ज़ु आहे।